يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم عليه. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. بلغ العلا بكماله كشف الدجى بجماله حسنت جميع خصاله صلوا عليه وآله وسلموا تسليما. मोहब्बत सां ज़ौक़ सां शौक़ सां गॾी पढ़ो अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि. हम्द व सलात का निहायत ही वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम ऐं प्यारी जमात सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. मुनाचीज़ तव्हांजे साम्हूं क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जी सूरत वद्दुहा जूं अव्वलीन आयतूं तिलावत करण जो शर्फ़ हासिल कयो आहे. दुआ कयो अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए. इन सां गॾोगॾु इहा बि दुआ कयो त अल्लाह साईं तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच जे मथां हलण जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए. अज़ीज़ान किरामी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा किरोड़ हा एहसान जो अल्लाह साईं तव्हां असांखे हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जो उर्स मुबारक नसीब फरमायो आहे. अज़ीज़ान गिरामी,
ही जगह ही तॾो आलमन जो तॾो आहे। हिन जगह ते तव्हां लाज़मी साईं हज़रत नाले मिठे साईं रहमतुल्लाह अलैह जे वाता ही ज़रूर ॿुधो हूंदो। अॼु मां रुॻो तव्हांखे उनजी उहा ॻाल्हि यादि ॾियारायां थो। ऐं हर आलिम दीन जंहिंजो ताल्लुक़ तक़रीर जे शोबे सां हुयो सभु ईअं फरमाईंदा हुया। हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैह उहे बि फरमाईंदा हुया छा त रसूलुल्लाह जो मीलाद अल्लाह से अर्शन ते मल्हायो। रसूलुल्लाह जो मीलाद अॻे मल्हाईंदा हुया ऐं रसूलुल्लाह जो मीलाद असां मल्हायूं था। असां न हुयासीं तॾहिं बि रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाइजी रहियो हुयो। असां आहियूं त तॾहिं बि रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाइजी रहियो आहे। असां न हूंदासीं त तभी रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाइबो रहिबो। हाणे इहा ॻाल्हि त तव्हांजे साम्हूं इहे बुज़ुर्ग फरमाईंदा हुआ त अॼु तव्हां ज़ाहिर में ॾिसो था त न साईं नाले मिठो साईं रहमतुल्लाह अलैह तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे, न तव्हांजे साम्हूं हज़रत शेर मुस्तफ़ा साम्हूं आहे। उहे पंहिंजो वारो वॼाए पंहिंजो वक़्तु कढी रसूलुल्लाह जी तारीफ़ में पूरी उम्र उन्हनि गुज़ारे छॾी। उहा उम्र गुज़ारे पंहिंजे ॾे हलाया पंहिंजे रब्बे काइनात सां वञी मुलाक़ी थिया। पर अॼु तव्हां असां वेठा रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाए रहिया। इहा हक़ीक़त आहे त हिन मीलाद जो ताल्लुक़ न हिन सिंध सां आहे, न पाकिस्तान सां आहे, न बर्रे सगीर सां आहे, न हिन पूरी दुनिया सां ताल्लुक़ आहे। पर हिन मीलाद जो ताल्लुक़ हिन अर्श सां, हिन फर्श सां, जेके बि मखलूक़ात अल्लाह जो 18,000 सभिनी सां जो ताल्लुक़ आहे। सभिनी रसूलुल्लाह जो मीलाद मल्हायो। असांजी रुॻो ख़ुशकिस्मती इहा जो अल्लाह से असांखे हिकु दफ़ो ॿीहर इहा तौफ़ीक़ अता फरमाई आहे। हिकु दफ़ो ॿीहर अल्लाह से उहो असांखे प्यारो महीनो अता फरमायो जंहिंमें तव्हां असां रसूलुल्लाह जी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। हालांकि जेकॾहिं सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह जे अचण जूं ख़ुशियूं मल्हाइजनि त तबी घटि आहिनि। पर जी ॻाल्हि कबी आहे त के ॾींहं तअयुन वारा हूंदा आहिनि, महीनो तअयुन वारो आहे, तंहिंजे करे असां ॻाल्हि था कयूं। बाक़ी जेकॾहिं सुबुह शाम असां रसूलुल्लाह जो मीलाद बयानु कंदा रहूं, रसूलुल्लाह जो फज़ीलतूं बयानु कंदा रहूं त रुॻो असांजो फ़र्ज़ अदा थींदो, असांजे पंहिंजो उहो दुको दाख़िल थींदो। पर अल्लाह से पंहिंजे महबूब जो शान अञा वधीक बुलंद फरमायो आहे। मां हिते कहिड़ी तकरीर कयां, असां जन बुज़ुर्गनि खे उहो नंढाई खां ॾिठो आहे, ॿुधो आहे, ॿुधंदा अचूं पिया। जेके पंहिंजे इन फन में शह सवार हुया उन्हनि जी जॻहुनि ते असां छा ॻाल्हाए सघंदासीं। पर रुॻो एतिरी गुज़ारिश आहे त थोरो घणो जेको बुज़ुर्गनि खां सिखियो आहे उन्हनि जी सोबत में वेही करे ॿुधो आहे उहो बयानु कंदासीं। पर उनजे लाइ लाज़मी इहो आहे त तव्हां जेकॾहिं साम्हूं जवाब बि ॾींदव सुभाणे अल्लाह जो त पोइ इनशाला सीनो असांजो खुली थो। ॻाल्हि सम्झ में अचे थी? पर ॿ ॻाल्हियूं पहिरीं मां अर्ज़ु कयां, छो जो मां ॿरो चां तव्हां जेके हिते घणा समाटनि पोयों यको ॾिसंदो आहियां त समाटनि जा ॻोठ लॻा पिया आहिनि। पर उथंदे ई तव्हांखे ॿरो जेको जाठो हणी आहे पोइ अॻिते जेको हलाए चवरायो ॿ ॻाल्हियूं। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अदा मां तव्हांखां हिकिड़ो सुवालु कयां थो। वो तव्हांखो सुवाल इहो आहे त बाबा हे मीलाद जे महीनो, मीलाद जी महफ़िल, हिन जे अंदरि तव्हां आया आहियो सवाब जी नियत सां या रुॻो भत खाइण आया आहियो? जेके भत खाइण आया आहिनि हथ मथे कनि, माना सभु सवाब सां आया आहियो पक? पोइ ॾियो ख़बर मथां उघाड़ा छो अथव? अदा जॾहिं सवाब जी नियत सां आया त पोइ छा कमु आहे? मथो घणो जेको थिए दादा रुमाल अची मथे ते रख मां थो ॾियां
जे वटि आहे उहो त रखे ईअं न रसूलुल्लाह जो मीलाद आहे ऐं इंशाअल्लाह अल्लाह चवराईंदो तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन ख़ुलूस दिलि सां जॾहिं तव्हां रसूलुल्लाह जो मीलाद कंदव त रसूलुल्लाह तव्हांजे मीलाद में ख़ुदि शिरकत फरमाईंदा आहिनि। हिकु ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि असां वारे शाहपुर वारे पास हिते जी ॻाल्हि नथो कयां ॻाल्हि ॿुधायांव थो त हिकिड़ा माण्हू जलसे में वेठा हूंदा आहिनि ॿिया पोयों बीठा हूंदा जेके पोयों बीठा हूंदा आहिनि उहे जलसे वारे जूं चपियूं खणण ईंदा शाहपुर मां ॻाल्हि पंहिंजे शहर जी कयां हितां ई छो कयां त तंहिंजे करे महिरबानी कयो तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे थोरो अॻिते अची वियो। हीअ महफ़िल नूरानी महफ़िल आहे हिन जे अंदरि क़ुरान बयानु थींदो रसूलुल्लाह जो शान बयानु थींदो पोइ जॾहिं रसूलुल्लाह जो शान बयानु थींदो पोइ इंशाअल्लाह जी अल्लाह जी रहमत वॾो फुड़े ॿीहं वांगुरु हिन महफ़िल जे मथां वसणु शुरू थींदी। असांखे हिन ॻाल्हि जो यकीन आहे मथां ईअं सम्झो त पोइ असां ईअं रुॻो ॻाल्हि था थी सघूं न इन जे करे दुनिया जो दस्तूर आहे हिकिड़ो दुनिया जो माण्हू आहे उनजी कंहिंसां मोहबत आहे उनजो को महबूब आहे उहो दुनिया जो महबूब ख़बर बि न आहे मूंखे त ही हिन जो महबूब आहे या न इहा असांखे ख़बर बि न आहे पर कंहिंजे साम्हूं उनजे महबूब जी तारीफ़ थींदी आहे त उहो उनजो जेको आशिक़ हूंदो आहे जंहिंजो उहो महबूब हूंदो आहे उहो दिलि में पियो ख़ुशि थींदो आहे त मुंहिंजे महबूब जी तारीफ़ थींदी त पोइ जेको रब्बुल आलमीन आहे जंहिं सतनि आसमाननि जे मथां क़ुरान अज़ीम नाज़िल फरमाए करे ॿुधायो त मिठड़ो मोहम्मद करीम मुंहिंजो महबूब आहे पोइ जॾहिं उनजी तारीफ़ थींदी त पोइ जो ख़बर भला रब्बे काइनात राज़ी थींदो या न थींदो ऐं रब्बे काइनात जॾहिं राज़ी थींदो त पोइ भला जो ख़बर पंहिंजे मथां रहमत पंहिंजी नाज़िल फरमाईंदो या न फरमाईंदो बिल्कुलु फरमाईंदो त रुॻो असां पंहिंजी ॻाल्हि पंहिंजो दुको दाख़िल था करे वञूं पंहिंजे इल्म जे हिसाब सां को नंढड़ा माण्हू आहियूं पंहिंजी हुन रब्बे काइनात जे महबूब जी थोरी घणी तव्हांखे उहा फज़ीलत तारीफ़ ॿुधाईंदासीं बाक़ी हूअं त मुंहिंजे रब्बे काइनात मुंहिंजे महबूब जो शान अञा वधीक बुलंद फरमायो आहे। हाणे मां तव्हांजे साम्हूं क़ुरान जी आयत पढ़ंदुसि महिरबानी कयो मुंहिंजो सुर कोन्हे साईं जो सुर मूंखे 100 दफ़ा वधीक आहे पर पढ़ंदुसि क़ुरान छा पढ़ंदुसि क़ुरान पढ़ंदो पोइ महिरबानी करे सुभाणे अल्लाह ज़रूरु चए पर हुन खां अॻु में सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ने कहा अल्लाह रब्बुल इज्जत पाने महबूब ने शाम में फरमाया वद्दुहा वल्लैल इज़ा सजा ओ मिठड़ा मोहम्मद करीम मूंखे तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम आहे वल्लैल इज़ा सजा ओ मिठड़ा मोहम्मद करीम जॾहिं तूं पंहिंजा कारा कारा वार पंहिंजे चेहरे जे मथां लटकाईंदो आहे मूंखे हुन तुंहिंजे कारे वारनि जो कसम आहे मा वद्दअक रब्बुक व मा क़ला ओ मिठड़ा मोहम्मद करीम अल्लाह से तोखे न छॾियो आहे न तोखां मुंहिंजो रब बेदार थियो आहे। अॻिते वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला इंसान जे लाइ तय आहे हिकिड़ो जेको हुनजो ॾिहाड़ो गुज़रियो आहे गुज़रण वारो ॾिहाड़ो उनजे लाइ बहितर आहे पोयों ॾिहाड़ो ख़बर न आहे त कहिड़ो थींदो उहो इंसान ॾींहों ॾींहुं पोइते हलंदो वेंदो आहे ॾींहों ॾींहुं हुन में नुक़्स पैदा थींदो आहे इहो रूह ज़मीन जे इंसाननि जे लाइ मख़लूक जे लाइ इहो कानून आहे पर क़ुर्बान वञा आमना जे लाल जे मथां क़ुर्बान वञा अजर जे आधार जे मथां क़ुर्बान वञा यतीमनि जे यार जे मथां क़ुर्बान वञा उन मदीने जे मीर जे मथां उन जे लाइ अल्लाह से रब्बुल आलमीन फरमाए थो वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला ओ मिठड़ा मोहम्मद करीम ॿियनि जे लाइ त ॿियो कानून आहे पर तुंहिंजे लाइ अञा जेका
थी ईंदी उहा अञा वधीक तुंहिंजे लाइ भली आहे। अॻिते वलसौफ युअतीक रब्बुक फतर्दा। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा महबूब तोखे एतिरो अता फरमाईंदुसि, एतिरो अता फरमाईंदुसि, एतिरो अता फरमाईंदुसि जो तूं राज़ी थी। सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, अल्लाह से तव्हांजे लाइ फरमायो आहे त तोखे एतिरो अता फरमाईंदुसि जो तूं राज़ी थी पवंदे। मुंहिंजा महबूब तूं कॾहिं राज़ी थींदे? सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा ओ मुंहिंजा उम्मतियो, मुंहिंजा सहाबियो ॿुधी सॼो, जेस ताणी मुंहिंजो आख़िरी उम्मती जन्नत में दाख़िल नथो थिए मां एस ताणी अल्लाह खां राज़ी न थींदुसि। अल्लाह खां राज़ी करे थींदुसि जेस ताणी मुंहिंजो आख़िरी उम्मती। अच्छा हाणे मां तव्हांखे हिकिड़ो सुवाल थो कयां। सुवाल इहो आहे त जेको आख़िरी उम्मती आख़िरी टाइम ते जन्नत में वेंदो, लाज़मी त के हुनजा चार के मरोचका कम त हूंदा न। लेट इन जे करे थींदुसि न बाबा जन्नत में वञणु, माना थोरा हुनजा ॾुखिया कम त हूंदा, पोइ ईंदो न। हिकिड़ा त नमाज़ुनि जे करे विया, रोज़नि जे करे विया, हज जे करे विया, ज़कात जे करे विया, सखावत जे करे विया, इन ख़िदमतुनि दीन जी ख़िदमतुनि जे करे जन्नत में विया हुया। ईअं आहे। पर के अहिड़ा हूंदा जेके ग़रीब मिस्कीन हूंदा, गुनहगार हूंदा, ख़ताकार हूंदा, उनमें लेट थी वेंदी। पोइ लेट थियण खां पोइ छा जन्नत में लेट थो जंहिं बि पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पोइ इंशाअल्लाह जन्नत में ज़रूर वेंदो। आमिना जे लाल जो फरमान आहे। ठीकु आहे। पर हाणे जे कम उकुधा हूंदा, कंहिंसां को ज्यादती थी हूंदी, उनजो हिसाब त ॾियणो पवंदो न। पर उनजे बावजूद उन गुनहगार जे उन्हनि गुनाहनि जे बावजूद आमिना जे लाल खे उहो प्यारो आहे। उहो फरमाए थो तो मुंहिंजा उम्मतियो, तव्हां मुंहिंजे मथां रुॻो कलमो पढ़ो, अल्लाह जी वहदानियत बयानु कयो। गुनाह कयो था सर तव्हांखे करणु न घुरिजनि, ख़ताऊं कयो था तव्हांखे करणु न घुरिजनि, पर मूंखे तव्हां अर्शनि ते बि यादि आयो त क़यामत में बि मूंखे तव्हां ज़रूरु यादि हूंदो। ॻाल्हि सम्झ में आई न? अच्छा हाणे क़ुरान जी आयत या वद्दुहा वल्लैल इज़ा सजा या नाज़िल थियो थी, छो जो क़ुरान शरीफ़ जो जेके बि आयतूं उन्हनि जो को न को नुज़ूल जो सबबु हूंदो आहे। सम्झो था छो नाज़िल थी? पढ़ सलात तोखे मसलो बि सम्झायां, पोइ इंशाअल्लाह और उन सां गॾु तोखे ॻाल्हि ॿुधाईंदुमि। अल्लाहुम्मा सल्लि अला नबियना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुंहिंजा त कन बंधन, सुबुह जो बि प्रोग्राम, शाम जो प्रोग्राम, पर तव्हांजा त कन बंदि कोन न। अलाए छो मूंखे मुआरो आवाज़ ॿुधण में थो अचे, तव्हांजो नथो अचे, माना मुआरा ई त न बंदि। अहिड़ी जमात हुजे त मां थो चवां कन बंदि हुजनि, सुभान अल्लाह। ईअं न कयो, ॻाल्हि खे परे सम्झो, उन खां पोइ था पिया सुभान पढ़ो सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबियना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि। बाबा शरीयत जो हिकिड़ो मसइलो आहे, उहो मसइलो हीअ आहे त जॾहिं जो को फ़ैसिलो कबो आहे या को माण्हू दावा कंदो आहे त उन दावा जे लाइ ज़रूरी हूंदो आहे जो उहो माण्हू दावा में दलील पेश करे। बेशक सम्झ में ॻाल्हि अचे थी?
त जेको माण्हू दावा थो करे मां दावा थो कयां त हीअ मोबाइल मुंहिंजो आहे मिसाल तौर ते हालांकि पहिरियों साम्हूं हिकिड़ो जमायती रखी वियो आहे मां चवां त बाबा हीअ शइ मुंहिंजी आहे त लाज़मी जेकॾहिं ॿियो हुनजे साम्हूं मुक़ाबले ईंदो उहो चवंदो बाबा इहो की हीअ त शइ मुंहिंजी आहे पोइ जॾहिं फ़ैसिले में ईंदी त दावा वारे जे लाइ छा आहे दलील ॾियणो आहे पोइ सबूत ॾियणो आहे पर जेकॾहिं मूं वटि सबूत न आहे दलील न आहे त पोइ क़ुर अल्लाह जे हबीब जो फरमान आहे त पोइ साम्हूं वारे खां कसम वरितो सम्झो था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक पाण फरमाईंदा अल बय्यिनतु अलल मुद्दई वल यमीन अला मन अंकर इन खां ॿिए हंधि फरमाईंदा अल बय्यिनतु अलल मुद्दई वल यमीन अलल मुद्दा अलैहि इन जो मतिलबु इहा त जेके दावा कनि था पिया उन्हनि जे लाइ लाज़मी आहे त उहे दलील ॾियनि पर जेकॾहिं उन्हनि जे लाइ दलील मौजूदु न आहे त साम्हूं वारी पार्टी खे चवंदो तूं कसम खण हाणे मसइलो सम्झ में आयो आहे ॻाल्हि एतिरी सम्झ में अचे न अलाह इहा असांजे वॾेरनि खे बि ॻाल्हि सम्झ में आणे उन्हनि खे बि सम्झ में अचे न वेंदो न को मूं जहिड़ो करे बि चवंदा बाबा मुंहिंजी बकरी हिन मौली साहिब चोराई आहे त मौली साहिब जो क़ुर जो कसम मां नाहे चोराई हो वॾेरो चवंदो बाबा हे बि क़ुर थो खणे तूं बि क़ुर खण हालांकि इहो हुकुम आहे ई कोन रसूलुल्लाह जी हदीस पाक त ॿुधी सॼो ॿुधायां थो भले को ॿुधे अञा वधीक हुनखे अलाह कंदो साञा ईंदी रसूल फरमाइनि था त फ़ैसिले करण वारा टे आहिनि जिन मां ॿ जहन्नमी आहिनि हिकु जन्नती आहे या रसूलुल्लाह जहन्नमी कहिड़ा आहिनि पाण फरमाइनि था हिकिड़ो उहो जेके फ़ैसिलो न अचे पोइ बि फ़ैसिलो करे इहो जहन्नमी अथव ॿियो उहो जेके फ़ैसिलो त अचे पर रियाव करे ऐं उन रियाव में कंहिंजे नाहक फ़ैसिलो कजे उहो बि जहन्नमी आहे या रसूलुल्लाह जन्नती कहिड़ो आहे पाण फरमाइनि था उनखे फ़ैसिलो ॾाव बि अचे ऐं उनखां बाद में उहो हक़ जो फ़ैसिलो करे उहो ई जन्नती अथव इहो मसइलो ज़रूरी आहे तव्हांखे ॿुधणु शाम ते इंशाअल्लाह आलम सां ॻोल्हा पहुचे पिया न तव्हांखे ॿुधाईंदा त मां त तफ़ले मकतब जो माण्हू आहियां हाणे इहो मसइलो आहे त दलील जेको दावा करे थो छा करे दलील ॾे पर जेकॾहिं दलील न आहे त साम्हूं वारे खे छा चइबो तूं कसम खण सम्झ में ॻाल्हि आई हाणे ॻाल्हि अचो वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा जंहिं टाइम ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल थी आहे इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ल इंसान मिन अलक़ जंहिं टाइम ते इहा नाज़िल थी आहे उन खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जी तबलीग शुरू फरमाई आहे हर ॿिए टे ते अगरि जिब्रील अलैहिस्सलाम रसूलुल्लाह जे मथां वही आणे थो हिकु वही आई ॿी वही आई टी वही आई इहो वहीअ जो सिलसिलो शुरू थियो आणण वारो जिब्रील ॻाल्हि आणे पियो रब्बे काइनात जी नई जिब्रील सां रसूलुल्लाह जी दोस्ती थी आहे कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी का उन में का भलाई हुई को उन जे अंदरि फ़लसफ़ो मौजूदु हुओ कुझु ॾींहंनि जे लाइ रसूलुल्लाह जी वही मुनक़ता थी वई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ जंहिंमहिल जिब्रील अचणु बंदि करे छॾियो रसूलुल्लाह उन जो इंतज़ारु फरमायो हिकिड़ो ॾींहुं इंतज़ारु फरमायो ॿियो ॾींहुं इंतज़ारु फरमायो टियों ॾींहुं इंतज़ारु फरमायो जंहिंमहिल इंतज़ारु वधंदो वियो त जिस्म में बेचैनी पैदा थी वई उन बेचैनीअ खे ॾिसी करे काफ़रनि चयो मुहम्मद जे अल्लाह मुहम्मद खे छॾे ॾिनो आहे छा चयो मुहम्मद जे अल्लाह मुहम्मद खे छॾे ॾिनो आहे मुहम्मद जे अल्लाह मुहम्मद जो अल्लाह मुहम्मद खां बेज़ार आहे एतिरे क़दुरु जो अबू लहब जी ज़ाल रसूलुल्लाह जे साम्हूं पई चए ओ मुहम्मद दे ख़बर तवारे शैतान तोखे छॾे ॾिनो आहे जो तूं अॼुकल्ह का नई वही नथो ॿुधाई हाणे इहा काफ़रनि मके जे मुशरिकनि इहा दावा कई छा दावा कयूं त बाबा मुहम्मद जे अल्लाह मुहम्मद खे छॾे ॾिनो आहे रसूलुल्लाह
था इहो चऊं पर हाणे कानून इहो आहे त जॾहिं जेको माण्हू दावा कंदो आहे त उनजे लाइ दलील ॾे उन्हनि काफ़िरनि वटि कंहिं बि क़िस्म जो को दलील कोन हो को उन्हनि वटि शाहिद कोन हो का शइ कोन हुई हाणे दस्तूर मुताबिक़ हुअणु हीअं घुरिजे जो मुंहिंजे महबूब किबरिया जे मथां कसम अचे मुंहिंजे महबूब किबरिया उहो फरमाए त अलाह जो कसम आहे अलाह मूंखे न छॾियो आहे उहो चवे त अलाह मूंखां बेज़ार न आहे उहो अलाह जो कसम खणे पर रब काइनात खे इहा ॻाल्हि पसंदि न आई तंहिंजे करे अलाह फरमायो वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला ओ मिठड़ा मोहम्मद करीम तू कसम न खण तुझे पारा मां कसम थो खणा त मूंखे तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम आहे मूंखे तुंहिंजे कारे जुल्फनि जो कसम आहे न मां तोखे छॾियो आहे न मां तो मां बेज़ार आहियां ॻाल्हि सम्झ में आई आहे माना खणो कसम ज़ाहिर में उन्हनि जी दावा जे मुखालिफ़त में रसूलुल्लाह खे घुरिजे पर रसूलुल्लाह जी उन ॻाल्हि खे बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त पसंदि नथो फरमाए त महबूब का ॻाल्हि करे बल्कि उन महबूब जे चेहरे जो कसम मां खणी ॿुधायां थो त मां पंहिंजे महबूब खां राज़ी आहियां मां पंहिंजे महबूब खे छॾियो न आहियां अदा हाणे मां तव्हांखां इहो सुवाल थो कयां जंहिंजे चेहरे जो कसम रब्बे काइनात खणे जंहिंजे ज़ुल्फ़नि जो कसम मुंहिंजो रब्बे काइनात खणे भला ॾियो ख़बर तव्हां उन जा उम्मती आहियो भला उनजो अल्लाह शान कयो आहे या न कयो आहे शान कयो आहे न पोइ जॾहिं उनजो शान कयो आहे पोइ तूं शान ॿुधी थो आलम शान बयान कनि था पोइ हुननि भाॻे जी मां छो थी मरे सम्झ में ॻाल्हि अचे थी या नथी थिए कोन थी अचे थी अदा मीलाद नालो छाजो आहे मीलाद चइबो छा कया जंहिंमें रसूलुल्लाह जो शान बयान थिए जंहिंमें रसूलुल्लाह जी फज़ीलतूं बयान थियनि जंहिंमें रसूलुल्लाह जो ॼमण बयान थिए जंहिंमें रसूलुल्लाह जे ॼमण खां अॻु जा वाक़िया बयान थियनि जेके रसूलुल्लाह जे लाइ हुजनि जंहिंमें रसूलुल्लाह जी मक्की ज़िंदगी जो बयान हुजे जंहिंमें रसूलुल्लाह जे मदनी ज़िंदगीअ जो बयान हुजे जंहिंमें रसूलुल्लाह जे जंगनि जो बयान हुजे जंहिंमें रसूलुल्लाह जे मौजज़नि जो बयान हुजे अदा इन ॻाल्हि जो मीलाद नालो आहे सम्झो था पोइ अदा इन मीलाद मल्हाइण में ॾोह कहिड़ो अच्छा भला जेकर हीअं पाण महफ़िल सजाईंदा आहियूं त या जेकर पाण महफ़िल सजाईंदा आहियूं हिन में जॾहिं जो साईं अची करे हिते स्टेज लॻाई इन स्टेज लॻाइण खां बाद में को दौल धमाको का शइ थींदी आहे या कुझु न थींदो आहे कुझु कोन थींदो आहे पक बल्कि छा थींदो आहे लाउड लॻंदो ही स्टेज सजाई तव्हां मोमिन साम्हूं अची वेठव कारी साहब आयो कारी साहब अची करे छा चयो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ईअं अची करे उन क़ुरान मजीद जी तिलावत शुरू करे ॾिनी ॻाल्हायो था ईअं आहे या न आहे अदा हाणे क़ुरान पढ़णु ऐं ॿुधणु सवाब हले न सवाब जो कम आहे न पक भला उन खां बाद में वर जॾहिं जो क़िराअत ख़तम थींदी त वर साईं न्यापुर साईं ऐलान फरमाईंदो हाफ़िज़ अब्दुल गनी उथी रसूलुल्लाह जे तूं जेका त नात पढ़ पोइ उन खां बाद में मौलूद ईंदा नात पढ़ण वारा नातियूं पढ़ंदा रसूलुल्लाह जो शान बयान कंदा भला इहो सवाब हले या गुनाह अदा रसूलुल्लाह जी नात चवण सवाब रसूलुल्लाह जी नात ॿुधण सवाब रसूलुल्लाह जी नात लिखण सवाब सुभान अल्लाह हिकिड़ो आलिम दीन आहे जंहिंजो नालो आहे हज़रत शेख सअदी रहमतुल्लाह अलैह छा नालो अथसि शेख सअदी रहमतुल्लाह अलैह हे असां जेके किताब पढ़ाईंदा आहियूं शुरू में हिकिड़ो किताब फारसी पढ़ाईंदा करीमा उन खां पोइ बोस्तां गुलस्तां इहे उन जा लिखियल आहिनि शेख सादी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े ॾे वेठो आहे कागज़ कलम खणी वेठो आहे सोची त मां रसूलुल्लाह जी नात चवां ऐं उहा नात लिखणु शुरू करे ॾेई उन नात जा अरबी जा लफ़्ज़ आहिनि ऐं तव्हांजा अक्सर करे तव्हांजे ज़बान ते बि हूंदा आहिनि तव्हां ॿुधंदव त इनशा अल्लाह तव्हांजी दिलि बि ठरी पवंदी
हज़रत शेख सादी फरमाए तो बल्लगल उला बिकमालिही कशफत जा बिजमालिही हसनत जमी खसालिही। शेख सादी ये टे बंद चाहना चौथी वरानी दाव न पी अचेस इते बंद थी वियो आहे। हिकु दफ़ो इहो अखर चई, हिकु दफ़ो इहा नाद चई अथई, ॿियो दफ़ो चई थी, टियों दफ़ो चई थी, बार बार चए पियो बल्लगल उला बिकमालिही कशफत जा बिजमालिही हसनत जमी खसालिही। चौथी वरानी दाव कोन थी पई अचेसि, शाम थी वई आहे, राति थी वई आहे, सुम्ही रहियो आहे, निंड अची वई अथसि। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह हेॾो सुतो आहे, हेॾो भाग खुलियो आहे, भाग जो खुलियो आहे। आमिना जो लाल खेसि ख्वाब में आयो आहे। रसूलुल्लाह फरमाए थो शेख सादी ॾे ख़बर कहिड़ी परेशानी में आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो या रसूलुल्लाह या हबीब अल्लाह तुंहिंजे लाइ नात त ठाही त पर अण पूरी नात आहे, पूरी मूंखां नथी पई थिए। नबी से फरमाया मूंखे पढ़ी त ॿुधाए। रसूलुल्लाह जे साम्हूं पढ़े थो बल्लगल उला बिकमालिही कशफत जा बिजमालिही हसनत जमी खसालिही। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमांदा चओ हाणे सल्लू अलैहि व आलिही। सुभान अल्लाह। अदा हाणे मां तव्हांखो सवाल थो कयां त जेके रसूलुल्लाह नात पाण सेखारे इहो कमु सवाब जो या गुनाह जो? सवाब जो कमु आहे या न? सवाब जो कमु आहे न? हाणे इहो थियो ठाहिण सवाब जो कमु, वर अचूं था पिया ॻाल्हि भला ॻाइण। सुभान अल्लाह। ॻाइण ॿुधाइण इहो त ज़रूरी आहे न। उहो जॾहिं ॿुधाइजे थी पई, नात पढ़जे थी पई, उहो सवाब जो कमु आहे या न? हा बिल्कुलु उहो बि सवाब जो कमु आहे। पढ़ सलात तोखे ॿुधाईंदो न। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। रसूलुल्लाह जो हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु। सभु चओ सुभान अल्लाह। उहो हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह से हुनखे 120 साल उमिरि अता फरमाई हुई। उन 120 साल उमिरि मां 60 सालनि ताईं हुन जहालत जो दौरु ॾिठो। ऐं 60 सालनि खां बाद में जंहिंमहिल आमिना जे लाल जे मथां नज़र पियसि त दिलि मोहिजी पियसि, रसूलुल्लाह जे बारगाह में अची करे मुस्लमान बणिजी। हाणे जॾहिं अची रसूलुल्लाह वटि कमु कहिड़ो कंदो? कमु इहो कंदो जो शेर पढ़ंदो, शाइरी कंदो। माण्हू अमीर कबीर उन टाइम ते जेके हूंदा उहे हज़रत हसन खे घुराईंदा, ओ हसन असांजे ॻोठ अचो, शादी आहे को जेको आहे जेको असांजो फंक्शन आहे, उन में असांजे लाइ के 4 तारीफ़ी शेर असांखे त अची करे ॿुधाइजा। पोइ हज़रत हसन उन्हनि खे उहे तारीफ़ी शेर उन्हनि जे लाइ लिखंदो, लिखी करे उन्हनि जे हक़ खे पढ़ी ॿुधाईंदो। हज़रत हसन खे उन जा पैसा बि ॾींदा। हज़रत हसन जो गुज़र सफ़र इन तरीक़े सां हो। पर जंहिं ॾियारे खां उन रसूलुल्लाह जी ग़ुलामी इख्तियार कई, उन ॾियारे खां बक़ाया सभिनी खे छॾे रसूलुल्लाह जी बारगाह में अची करे वेही। और सुन्नी मुसलमान तूं बि जेकर रसूलुल्लाह जी ग़ुलामी इख्तियार करे त पोइ ॿियनि कंहिंजे चमचा खोरी जी ज़रूरत ई कोन पवंदई। रसूलुल्लाह जो पक्को सचो उम्मती थी पर रसूलुल्लाह जी ग़ुलामी इख्तियार कर, इंशाअल्लाह पोइ तोखे सुभाणे इहे बादशाह बि तुंहिंजा मोहताज थी पवंदा, तोखे काॾे वञण जी ज़रूरत बि न पवंदी। हज़रत हसन खे रसूलुल्लाह फरमायो, ओ हसन लब्बैक या रसूल अल्लाह। हसन अॼु अची करे मूंखे मुंहिंजी नात त ठाहे करे ॿुधाए। सुभान अल्लाह। जंहिं महिल हज़रत हसन खे रसूलुल्लाह इहो फरमायो, आओ क़िबला उहो आतो वेठोसि, शेर त घणाई था ज़हन में अचनि, पर तुंहिंजो हुकुम थियो। सुभान अल्लाह। हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह जे साम्हूं बीठा आहिनि।
रसूलुल्लाह मिंबर ते वेठा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हज़रत हसन नाद शुरू करे दिया। सब जो सुभान अल्लाह। सलात पढ़ तो मां तव्हांखे नाद ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला नबियना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। आवाज बोलेगा अल्लाहुम्मा सल्लि अला नबियना सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बाबा ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां। उहा ॻाल्हि इहा सम्झे का तव्हांखे असां सलाद पढ़ाईंदा आहियूं न, उहो सलाद छा लाइ पढ़ाईंदा आहियूं? पंहिंजे साई बाई लाइ कोन पढ़ाईंदा आहियूं, बल्कि अल्हम्दुलिल्लाह हिते तव्हां 1000-1500 माण्हू वेठा आहियो। इहो तव्हां वेठा हो न त रसूलुल्लाह जी हदीस बाक़ाइदा जेको मां मोहम्मद करीम जे मथां हिकु दफ़ो सलात पढ़ंदो आहे त अल्लाह हुनजे मथां 10 दफ़ा रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। हाणे जेकर तव्हां हिते 1000 माण्हू वेठा हो, हालांकि आयो त घणा, पर मां ॻाल्हि थो कयां 1000 माण्हू वेठा आहियो, तव्हां 1000 हिक ई जॻह ते सलात पढ़ंदव त घणी थींदी? 1000 सलात। मुंहिंजे 1000 सलात थी त 10,000 दफ़ा अल्लाह साईं तव्हांजे मथां रहमतूं नाज़िल फरमाईंदो। सम्झ में ॻाल्हि अचे थी या नथी अचे? त तंहिंजे करे जॾहिं सलात जो चए त महिरबानी सलात खे भेरो भलो ॾियो। इन जे करे जो हर दर्द की दवा है सल्ले अला मुहम्मद। जेको बि दर्द हुजे न, जेका बि ॻाल्हि हुजे न, त हुनजे लाइ बसि चुप करे सलात शुरू करे, इंशाअल्लाह अल्लाह सी बेड़ा पार फरमाईंदो। सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ओ हसन मुझे लाइ नात दा चओ। हज़रत हसन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में भी करे थे तो व अहसन मिनका लम तरकत ऐनी व अजमल मिनका लम तलिद निसाउ खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कअन्नका क़द खुलिक़त कमा तशाउ। या रसूलल्लाह या हबीबल्लाह, ही हसन दुनिया जो कुंड कुर्छ में घुमियो आहे, बादशाहनि जी महफ़िल में वियो आहे, मुख़्तलिफ़ शहरनि जो सैर कयो अथई। या रसूलल्लाह मुंहिंजी अखि कॾहिं तो जहिड़ो सुहिणो ॾिठो ई न आहे। व अहसन वधीक ॾिठो ई न आहे। व अजमल मिनका लम तलिद निसाउ। या रसूलल्लाह या हबीबल्लाह, हसन जी अखि तॾहिं अहिड़ो सुहिणो ॾिसे जॾहिं का माउ सुहिणो ॼणे। या रसूलल्लाह कंहिं माउ तो जहिड़ो सुहिणो ॼणियो ई न आहे। खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन। या रसूलल्लाह या हबीबल्लाह, अल्लाह से तोखे हर ऐब खां पाक पैदा फरमायो आहे। कअन्नका क़द खुलिक़त कमा तशाउ। या रसूलल्लाह या हबीबल्लाह, अल्लाह से तोखे ईअं पैदा फरमायो जीअं मिठड़ा मोहम्मद करीम तो पाण चाहियो आहे। सुभान अल्लाह। जेका न खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन, अॻिते छा कअन्नका क़द खुलिक़त कमा तशाउ। जो कअन्नका क़द खुलिक़त कमा तशाउ हज़रत हसन जो अहिड़ो शेर आहे, अहिड़ो शेर आहे, अहिड़ो शेर आहे जेको रसूलुल्लाह जी उन हदीस सां उन जी तस्दीक थो करे, जंहिंमें नबी से फरमाए थो अफ़ज़ल मा ख़लक़ अल्लाहु नूरी, त सभ खां पहिरें मुंहिंजे रब काइनात मुंहिंजे नूर खे पैदा फरमायो आहे। माना छा त मुंहिंजा महबूब तोखे अल्लाह ईअं पैदा फरमायो जीअं तो पाण चाहियो। अदा हाणे जीअं ख़बर तोखे तो पाण चाहियो त पोइ मां हीअं पैदा थिया, असांजे इख़्तियार में ई न आहे। पर रसूलुल्लाह जे सहाबनि जो बि यकीन आहे, उन्हनि खे बि इहो अक़ीदो आहे त मिठड़े मोहम्मद खे अल्लाह साईं बेमिसाल करे पैदा फरमायो आहे। सुभान अल्लाह। अदा हाणे रसूलुल्लाह जे साम्हूं सहाबी नात पढ़ी, सहाबी नात जो नात पढ़णो को सवाब आहे या न आहे? साम्हूं सहाबनि वेही ॿुधी, रसूलुल्लाह जे सहाबनि जो
सहाबन के जे साम्हूं वेही पाण बि ॿुधी आहे इहा त जेका त ख़ुदि रसूलुल्लाह जी सुन्नत थी वई सहाबनि जी सुन्नत थी वई पोइ ॾियो ख़बर रसूलुल्लाह जी सुन्नत जी अदायगी में सवाब आहे या न आहे उनमें सवाब आहे रसूलुल्लाह जी जेका नात जे उहो जेको आहे त जेका उनजी रसूलुल्लाह जी सुन्नत हूंदी आहे न उन जे लाइ नबी से फरमाइनि था त उहो इंसान उहो जंहिं टाइम ते फतने जो आलम हुजे मां मोहम्मद करीम जी हिकिड़ी सुन्नत खे जीआरींदो त अल्लाह उनखे 100 शहीदनि जो सवाब अता फरमाईंदो हिन खां वधीक ॿियो कहिड़ो फितने जो ज़मानो आहे जो इन करे असांखे नात खां रोकियो थो वञे इन मीलाद खां रोकियो थो वञे इन्हनि शयुनि खां रोकियो थो वञे जेकॾहिं हो रोकण वारा वेठा आहिनि त तव्हां जहिड़ा आशिक़ वेठा आहिनि जेके रसूलुल्लाह जी नात पढ़ंदा पिया अदा हाणे इहो कमु सवाब थियो क़ुरान सवाब उन खां बाद में नात ॿुधणु सवाब नात पढ़णु सवाब हाणे आख़िरी आहे साईं वारी ॻाल्हि त बाबा 2 दफ़ा नंगर खाधो त नंगर खाइणु सवाब भले गुनाह हिकिड़ो बरोच तव्हांजी ॻाल्हि कोन थो कयां यार एॾो हेठि बीठो हिकिड़ो बरोच मौलवी साहिब पुछो ॾे ख़बर साईं गुलाम मुस्तफ़ा पुछो ॾे ख़बर रोज़ा रखियई चईसि गुनाहगारां कोन रखियमि चइबा ॾे ख़बर भला तरावियूं पढ़ी सही सुस्ती थी वई कोन पढ़ियमि बाबा ॾे ख़बर ईद जी निमाज़ पढ़ियई साईं सुस्ती थी वई निंड अची वई मुले तकड़ कई उहा बि कोन पढ़ियमि हाणे साईं गुलाम मुस्तफ़ा तो ॾे ख़बर भला सयूं खाधई जिसे सफ़ा को काफर सुंदो ई छा हाणे इन्हनि भागनि खे चयो उहे चवंदासीं क़ुर पढ़णु बताले चवनि हाणे क़ुर पढ़ त सवाब जो कमु आहे उन लाइ बि का पक न आहे त इहे सवाब चवनि हले गुनाह चवनि उन खां बाद में नात जे लाइ बि का पक न आहे त उन जे लाइ बि चवनि त सवाब जो कमु आहे गुनाह जो कमु आहे पक कोन्हे उन खां बाद में ॿुधणु ॿुधाइणु उनजी बि पक न आहे त मौलवी साहिब सवाब चवंदा हले चवंदा पर जंहिंमहिल चवंदा बाबा भत खाइणु सवाब बिल्कुलु सही बिल्कुलु क़ुर जो कसम आहे सवाब जो कमु आहे उते वरी इहा ॻाल्हि चवंदा ज़रूरु हाणे तंहिंजे करे मां उनजो को तव्हांखे दलील कोन थो ॾियां छो जो इहा ॻाल्हि हुन बि चवंदा त मानी खाइणु खाराइणु इहो सवाब जो कमु आहे अदा पोइ जॾहिं अव्वल खां आख़िर ताईं सवाब जो कमु आहे क़ुर पढ़णु सवाब जो कमु आहे उन खां बाद में नात पढ़णु सवाब जो कमु आहे नंगर खाराइणु सवाब जो कमु आहे नंगर खाइणु सवाब जो कमु आहे पोइ जॾहिं अव्वल खां आख़िर ताईं महफ़िल मीलाद इन में रसूलुल्लाह जो शान बि बयानु थो थिए ऐं सवाब ई सवाब जो कमु आहे त पोइ इहो सुवालु पैदा थियो त पोइ इहे भाॻा आख़िर ॻाल्हि एतिराज़ हिननि जो कहिड़ी ॻाल्हि जे मथां आहे सम्झो था या नथा सम्झो त तंहिंजे करे इहो सम्झी सॼो त मीलाद जेको असां मल्हाईंदा आहियूं न इहो मीलाद असांजो कंहिंजे मथां थोरो न हूंदो आहे हक़ीक़त में इहो थोरो असांजो पंहिंजो पाण जे मथां हूंदो छाजे करे इन जे करे यादि रखिजो उन आमिना जे लाल जो फरमान आहे मुंहिंजे मुर्शिद इमामुल आरिफीन पीसी मोहम्मद राशिद रोज़दणी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त हिकु अल्लाह जे प्यारे बाने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख्वाब में ॾिठो जॾहिं ख्वाब में ॾिठो त रसूलुल्लाह खे अर्ज़ु कयईं या रसूलुल्लाह या हबीब अल्लाह हिकिड़ो मसइलो त असांखे बयानु फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुछ